सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वत्तक़ुल्लाह वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। स्टेज ते बैठल उलमाए किराम ऐं हिन महफ़िल में हाज़िरी भरण वारा मदीने वारे साईं जा आशिको पीराने पीर दस्तगीर जा परवानो अल्लाह जा लख शुक्राना जंहिं रब करीम असां खे हिन भली महफ़िल में हाज़िरी जो मौक़ो मिलायो आहे। जंहिंखे अल्लाह ज़बान ॾिनी आहे उहो चवे सुभान अल्लाह। हिकिड़ो भेरो हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। अल्लाह कंदो सदाई सुखिया हूंदो, रब कंदो तव्हांजे इज्जत में दीन में माल में अल्लाह बरकतूं विझंदो। अञा बि चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो भेरो दिल खे हाज़िर करे मदीने वारे साईं ते सलात पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये भलारी महफिला जेका पीरन जे पीर दस्तगीर जी यारी शरीफ जी महफिल आहे। असां जो ईमान आ, असां जो अकीदो आ त हर वली इज्जत वारो, अज़मत वारो ऐं शान वारो। दुनिया में जेतिरा बि वली आया, जेतिरा बि अल्लाह जा प्यारा दोस्त दुनिया में आया, उहे सभई अल्लाह वटां नवाज़ियल हुया। रब उन्हनि खे इज्जत में, अज़मत में, मकाम ऐं मर्तबे में हर वलीअ खे पंहिंजो निरालो रंग ऐं निरालो शान अता कयो हुयो। पर वलीअनि में, अल्लाह जे दोस्तनि में बगदाद वारो साईं ईअं आ जीअं नबीअनि में मदीने वारे मीर जो शान आ। अञा बि सुभान अल्लाह। वरी भी दिल खोले सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों, गौसे आजम दरमयाने औलिया, हम चू अहमद दरमयाने अंबिया। पीराने पीर जो शान वलियन में इए आ जिए नबीयन में मुझे दिलबर मोहम्मद मदीने वारे साईं जो शान बाला।
पीराने पीर फरमायो अफलत शुमूसुल अव्वलीन व शम्सुना अबदन अला उफुकिल उला ला तगरिबू वलियन जा सिज उभरिया रोशनियूं कयूं वरी लही विया पर मूं अब्दुल कादिर जो सिज जेको उभरियो आ यो क़यामत ताईं जहान के रोशन कयूं बीठो बियन जा सिज उभरिया ऐं लही विया पर बगदाद वारे जो सिज अज बि उभरियो बीठो आ अज बि जहान के रोशनी ॾेई रहियो आ औलिया किराम जा जेतिरा बि सिलसिला आहिनि पो नक्शबंदी हुजे पो कादरी हुजे पो चिश्ती हुजे पो सहरवर्दी हुजे जेतिरा बि सिलसिला वलियन बुजुर्गन जा आहिनि उन्हनि सभिनी में फैज़ मुंहिंजे बगदाद वारे पीरन जे पीर दस्तगीर जो सुभान अल्लाह पीरन जो पीर ज़बान मां लफ्ज़ कढे त अल्लाह जी तकदीर बणजी वञे जेकॾहिं पीरन जो पीर दुआ घुरे त बुडल बेड़ो 12 सालन जो तरी अचे जे पीरन जो पीर पैर जो लत जो इशारो ॾिए त कब्र मां मुर्दो जेरो थी उथी बीही रहे जे पीरन जो पीर नजर करे त सुकल वण सावा थी वञनि जे पीरन जो पीर जे धरती ते कदम रखे तो वह वैरान जमीन आबाद थी वने जे पीरन जो पीर हले तो उन्हें जो हलन रब निरालो बनायो जे गाल्हाए तो उन्हें जो गाल्हाइण निरालो बनायो पीरन जे पीर दस्तगीर के रब उहे करामतूं ॾिनियूं बेशक सजी दुनिया के वलियन के करामतूं मिलियूं पर बगदाद वारे साईं जो शान ई निरालो आ हिकड़े ॾींहुं मुझे पीर दस्तगीर बगदाद जी जामे मस्जिद में भी ही तकरीर कंदे खुतबो ॾींदे फरमायो कदमी हाज़िही अला रकबत कुल वलील्लाह मुझो ही कदम सारी दुनिया के वलियन जे गर्दन जे मथों सुभान अल्लाह दुनिया में जेतरा भी पीर हैं पंजे मुरीदन जा पीर हैं पर सभिनी पीरन जो वरी पीर बगदाद वारो साईं गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म थका वेठा यारी जो नंगर भी मिलंदो अल्लाह ज़बान ॾिनी अथव त तव्हां बि गॾिजी पढ़ो गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी करे असां ते नज़र का नूरानी बेड़ो बुढ़ड़ीअ जो जानिब तो तारियो मुर्दो जेरो करे तो उथारियो तुझी जारी करामत ऐं कहानी तुझी जारी करामत ऐं कहानी कर असां ते नज़र का नूरानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी कर असां ते नजर का नूरानी हो तुझो परवर कयो शान उत्तम कुल वलियन ते तुझो कदम एड़ो कामिल तू महबूबे सुबहानी कर असां ते नजर का नूरानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी
करे असां ते नजर का नूरा। सुभान अल्लाह। वली छाके सरबुआ, वली जी माना है दोस्त, वली जी माना है यार, वली जी माना है मददगार, वली जी माना है साथ ॾियण वारो, वली जी माना है मदद करण वारो। वलीउल्लाह जंहिंखे अल्लाह पंहिंजो दोस्त बणाईंदो आ, जंहिंखे रब पंहिंजी यारी सां नवाज़ींदो आ, इनखे दुनिया वलीउल्लाह सॾींदी आ। अल्लाह जो दोस्त हूंदो आ ऐं अल्लाह जी मखलूक जे लाइ रब उनखे मददगार बणाईंदो आ। मदीने वारे साईं फरमायो आ त हिकिड़ा अल्लाह जा माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे रब इन जे लाइ पैदा कयो आ जो मुश्किल जे वक़्त में माण्हू उन्हनि ॾे डोड़ंदा आहिनि, उहे दुआ घुरंदा, माण्हुनि जूं मुश्किलातूं टारे छॾींदा आहिनि। माण्हुनि जे ॾुखनि में, दर्दनि में, माण्हुनि जे परेशानियुनि में उहे माण्हुनि जी मदद करण वारा हूंदा आहिनि। इनखे सरबो आहे वलीउल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, वली केर थींदो आ, वलीअ जो शान छा आहे, विलायत कीअं मिलंदी आ, जो जेतिरी अल्लाह जी इबादत कंदो, रब जी बंदगी कंदो, जेतिरो अल्लाह जे हुजूर में नफ़िल पढ़ंदो, सजदा कंदो, क़ुरान जी तिलावत कंदो, रात जो जागी दुनिया सुम्हंदी आ, वली पंहिंजे मुसले ते रब जी इबादत कंदो आ। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। रब तो फरमाए त वली उहे आहिनि जो रात थींदी आ उहे सजदन में, उहे क़यामन में, उहे कूदन में, उहे रात जो अल्लाह जी इबादत में पंहिंजी रात गुज़ारींदा। सुभान अल्लाह। वलीअ जो रस्तो तकवा वारो, परहेज़गारी वारो, वली खुदा जे खौफ में डिॼण वारो, वली अल्लाह जे दर ते झुकण वारो। पर असां वटि सिंध में वलीअ जी सुञाण न आहे माण्हुनि खे। वॾियूं पंहिंजो मुंडियूं पातल हुजनि से, वॾो मणकन वारी तस्बीह पातल हुजेसि, कंठा कोलाबा पातल हुजनि, भंग जा कूंडा पीए मवाली बणियो मकान ते वेठो आ। सिंध जा माण्हू चवंदा साईं पोतल माण्हू आ, साईं अल्लाह वारो माण्हू आ, निमाज़ जो सजदो न ॾे, अल्लाह जे दर ते झुके ई न। साईं करामत कईंसी, भंग जे कूंडे खे खीर बनाए छॾी। अरे भंग हराम आ, भंग नाजायज़ आ, भंग के खीर वरी कीअं बनाई? माण्हू चवंदा हे करामत तो ॾेखारे, हे दुआ तो घुरे, ये मुश्किल हल थी वञे। मिठा ये शोभते बाज़ियूं भंग के खीर बनाइण त काफ़र ऐं हिंदू भी करे ॾेखारींदा आहिनि। मुख़्तलिफ़ अमल करे करे उहे शोभते बाज़ियूं ॾेखारींदा आहिनि। इनखे विलायत न सॾिबो आ। वली उहो आ जेको निमाज़ पढ़े, अल्लाह जे दर ते झुके, रब जी बंदगी करे, क़ुरान जी तिलावत करे, इनखे अल्लाह जो वली। रब जो कुरान तो फरमाए वत्तकुल्लाह, अल्लाह खां डिजो, वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तकीन। पक जानो त अल्लाह उन्हनि माण्हुनि सां गॾु आ जेके मुत्तकी परहेज़गार, अल्लाह जे खौफ में डिॼण वारा, रब जे दर ते झुकण वारा, रब जी फर्मा बरदारी करण वारा आहिनि। अल्लाह उन्हनि साण गॾु हूंदो आ। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
अल्लाह। मुझा दोस्तों हजरत पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी वो अल्लाह जो वलिया जे पूरी जिंदगी रब जी इबादत में गुजारे चली। पुत्र पीरन जे पीर दस्तगीर 40 साल सोमानी जे वुजू असा फजर जी नमाज पढ़ाई। नचे व सुभान अल्लाह, हथ मथे करे जो सुभान अल्लाह। घणा साल 40 साल सोमानी जो वुजू सोमानी नमाज पढ़ी। जिए इबादत में वेहन, जिए नमाज में, जिए कुरान जे तिलावत में, जिए अल्लाह जे जिक्र में मशगूल त उन्ने वुजू आसान वरी फजर जी नमाज पढ़ाइन था। पुट जे मानू सुमंदो आ न निंड पवंदो आ त वुजू भजी पवंदो आ। निंड जिस करे वुजू टुटी विंदो आ। पीरन जो पीर 40 साल सुतो नाहे बिस्तर ते न वियो आ। 40 साल जागंदे अल्लाह जे इबादत में जे गुजारिया आहिनि। पो मकाम वरी रब ओडो ॾिनसि न, दर्जा बि रब ओडा ॾिनसि, करामतूं बि रब ओडियूं अता फरमायसि। मुझा दोस्तों जने रात थींदी आ खल्क सुमंदी आ मुझो पीरन जो पीर दस्तगीर वेही जिक्र कंदो आ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा हिकड़ो फेरो रेडी गोठा केड़ो गोठो रेडी गोठ वारा हिकड़ो फेरो चो ला इलाहा इल्लल्लाह रब तांजा 4000 गुनाह बख्शे तो चले। घणा गुनाह 4000 गुनाह मेट जी था वञन। हिकड़ो फेरो चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मदीने वाले साईं फरमायो त जेको इहो कलमे पाक जो जिक्र कंदो आ अल्लाह ताला उन जो नालो पंहिंजे वलियन जी जमायत में लिखाईंदो आ। ओ मिठा तुझी मुझी रात निंड में गुजरंदी, बिस्तर ते गुजरंदी, तुझी रात टीवी ते गुजरंदी, तुझी रात मोबाइल ॾिसंदे गुजरंदी, पर पीरन जे पीर जी रात अल्लाह जे जिक्र कंदे नमाज पढ़ंदे गुजरंदी आ। चिल्लो कमायूं चिल्लो 40 ॾींहं अल्लाह जी इबादत में। 40 ॾींहं जॾहिं पूरा थिया त हीअं नूर चिमकण लॻो। नूर जा तिजला थी विया। हिकिड़ो ककर सफेद रंग जो ज़ाहिर थियो। उन ककर मां आवाज़ आयो ए अब्दुल कादिर जीलानी तुंहिंजी इबादत असां खे वणी वई, हाणे असां तोखे नमाज माफ़ करे छॾी। ककर मां आवाज़ आयो अब्दुल कादिर वडी इबादत कई थी, हाणे असां तुझी नमाज माफ़ करे छॾी। त हे बि पीरन जो पीर हो न, दस्तगीर हुयो न। सोचई त नमाज मदीने वारे साईं ता माफ़ न थी, नमाज मौला अली ता माफ़ न थी, नमाज सैयदा फातिमत ज़हरा ता माफ़ न थी, नमाज करबला जे मैदान में इमाम हुसैन ता माफ़ न थी, नमाज इमाम ज़ैनुल आबिदीन ता माफ़ न थी। मूता नमाज कीअं थी माफ़ थिए? समझई त ही शैतानी खरेबा, ही शैतानी करतबा। हजरत पीराने पीर चयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, मां शैतान का रब जी पनाह तो वटा।
इहे जो चयई तो वो जेको नूर पियो चिमके न सफेद ककर पियो नजर अचे वो कारो कारो दूहो थी वियो बद सूरत में शैतान ज़ाहिर थियो चई अब्दुल कादिर तोखे तुझे इल्म बचाए विधो न त इते 40 कुतुबन के मां केराए विधो 40 वलियन जी विलायत फुरजी वई उन्हें नमाजूं छॾे ॾिनियूं पर तोखे तुझे इल्म बचाए विधो पीरा ने पीर फरमायो त ओ ज़ालिम मूंखे इल्म न बचायो मूंखे अल्लाह जे फज़ल बचायो मां अब्दुल कादिर नमाज नथो छॾे सघां तो मूंखे इहो धोखो ॾिनो हिकिड़े नूर जा चिमकार करे तो समझो त अब्दुल कादिर नमाज छॾे ॾींदो पर न मां अब्दुल कादिर पंहिंजे नाने मोहम्मद मुस्तफा जे दीन ते हलण वारो आहियां कॾहिं नमाज न छॾींदुसि हाँ ओ मिठा जंहिं दस्तगीर जी यारी तो मल्हाई न उन्हें कॾहिं बि जिंदगी में नमाज न छॾी कॾहिं बि देश में परदेस में रात में ॾींहं में अल्लाह जी नमाज न छॾी पोइ जेको दस्तगीर जो सच्चो मुरीद आहे उहो बि नमाज पढ़ केड़ा केड़ा दस्तगीर जा मुरीद आयो अल्लाह पीर जा मुरीद आयो मुझू अमड़ियूं मुझू भेनरूं जनते आवाज कन्नन ताईं पहुचे थो जे दस्तगीर जी मुरीदियाणी आही त नमाज पढ़ो अल्लाह के याद कर पीरा ने पीर जो सच्चो मुरीद ऐं सच्ची मुरीदियाणी उहा आहे जेका मस्जिद के आबाद करे नमाज सां पंहिंजे मुसले खे आबाद करे चओ सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तो अल्लाह जो कुरान तो फरमाए अकीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन में जा न पढ़जो मुशरिक नमाज न पढ़ंदा आहिनि काफर नमाज न पढ़ंदा आहिनि तव्हां मोमिन आयो त नमाज पढ़ो नमाज कायम कयो ए मोमिन नमाज मालिक जो फर्ज आहे नमाज रहमत नमाज बरकत नमाज लाहींदी कर्ज आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जा वली कॾहिं बि नमाज न छॾींदा आहिनि कॾहिं बि मस्जिद जो पंधु न छॾींदा आहिनि माज़ूर अखियुनि खां अंधो आहे नज़र नाहे कुराड़ो आहे पीर मर्दा पर सोमाणी जी बांग ॿुधई हय्या अल सलात हय्या अल फलाह लठड़ी हथ में खयई ऐं मस्जिद ॾे हलियो ज़ाल चवेसी ओ घर वारा पोढ़ो आई कुराड़ो आई मींहुं थो वसे तेज हवाए तूफान घुली रहियो आहे रस्ते में गप चिक तिरकणा तू पोढ़ो आ तू पीर मर्दा मींहुं वसी रहियो आहे हवा तूफान घुली रहियो आहे अॼु नमाज घर में पढ़ घर में सोमाणी नमाज पढ़ ज़ाल खे चए थो घर वारी सुखन में त सदाई मस्जिद ॾे वेंदो आहियां अॼु ॾुख वारी रात घर में कीअं नमाज पढ़ा छॾ त अॼोकी रात बि मस्जिद में वञी नमाज पढ़ लठड़ी हथ में मस्जिद ॾे हलियो आ रस्ते में तिरकणा गप चिका हवा जो तेज झूठो आयो पैर तिरकियुस वेचारो किरियो टंग झुरी पई टंग टुटी पई मुंहिंजा दोस्तो वरी बि वापसि नथो मोटे
घर दे नथो वापस वरे पर रेड़ियों डींदे वरी भी मस्जिद शरीफ दे आयो मस्जिद में अची नमाज पढ़िया अल्लाह जो फर्ज अदा कयो मुझा दोस्तों नमाज मस्जिद में अदा करे जमायत सबको घरन दे हलियो वियो पर ही वेचारो पोड़ो मानू मस्जिद में ही वेही रहो छो तो टंग झुरी पईया जेमल रात थी टंग भगिया उन्हें में दर्द जागियो सूर जागियो निंड न पई अचे पोड़ो मानू उन्हें दर्द जे करे सूर जे करे आराम न पियो अचे से जेमल रात जो पोयो भांगो थियो त मुंह मदीने दे करे सडड़ो थो करे ओ मदीने जा मीर सुन मुझा सडड़ा भर मुबारक पेर जो उम्मत तुझे आसरे मदीने जा धनी सुन मुझा सडड़ा तुझी आहे तणी भी कंधी सारिया कान का रोए भी तो मदीने वाले साईं के सजड़ा भी करे तो ये रोंदे रोंदे जेडी मतलब आखिरी हिस्सो रात जो थियो अख लगी व्यस निंड अची वैया त ख्वाब में मदीने वाले साईं जो दीदार थी वियो सुभान अल्लाह हिन जो रोण कबूल पजी वियो हिन जी आज़ी निज़ारी अघामी वई ख्वाब में तो ॾिसे त दिलबर मोहम्मद जो दीदार नसीब थी वियो सुभान अल्लाह उम्मती भली रेढ़ी गोठ में हुजे भली कराची में हुजे या मलीर में हुजे जेॾीमहिल सिक मां सॾु कंदो त उन जे चपन जा आवाज़ मदीने वारो साईं ॿुधंदो तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई भर दो मेरा भी जाम बड़ी देर हो गई भर दो मेरा भी जाम ओ माजूर मानू मस्जिद में रोंदे रोंदे सजड़ा कंदे अख लगिया निंड आईया त मदीने वारे जो दीदार थी वियो साईं फरमाइन था ओ मुझा प्यारा गम न कर असां तुझा दुख लाहिण जे ला अची विया आहियूं केड़ी तकलीफ थई छा हाजत जरूरत अर्ज के या रसूल अल्लाह अखियुन का माजूर हुयुसे वरी अज टंग भजी पईया वरी ज़ाल ताना मेहणा दींदी ओ अंधा तो के रोकियो हम मस्जिद दे न वञ वरी वे टंग भञाए आयो या रसूल अल्लाह अज मुझी करम नवाज़ी कयो मुझे ज़ाल जे मेहणन का मुखे बचायो मदीने वारे साईं फरमायो हेड़े मींह में बारिश में तिरकण में तूफान में हवा में मस्जिद दे अचण वारा अचमा मोहम्मद तो के सीने सा लाया तो के भाकुर पाया सुभान अल्लाह रेड़ी गोठ वारा जेको मस्जिद जा पंधड़ा कंदो उन्हें के मदीने वारे साईं जो भाकुर नसीब थींदो साईं फरमाइन था तुझे दर्द जा दरमान खणी असी पहुंची विया आहियूं हबीबन करीमन उन्हें जे अखियुन ते हथ फेरायो त अखियूं रोशन थी वियूं उन्हें जे भगल झुरियल टंग ते मदीने वारे साईं हथ मुबारक फेरायो त उन्हें जी झुरियल टंग सही सलामत थी वई मदीने वारे मीर भाकुर पातो सीने सां लातो त हुन जे अंदर वारियूं विलायत जूं अखियूं भी खुली वियूं हे अखियूं मथे वारियूं त रोशन थी वियूं पर सीने वारियूं विलायत वारियूं अखियूं भी रोशन जेॾीमहिल अख खुली निंड मां सुजाग थियो सुभान अल्लाह टंग भी सही सलामत अखियूं भी रोशन बणजी वियूं
हाणे जेॾीमहिल फजर पढ़ी घर ॾे आयो त घर वारा पुछनि पिया त तूं त अंधो हुईं, तोखे नूर किथां मिलियो, तोखे हीअ रोशनी किथां मिली? जे नूर वारो नबी रात आयो हो, भाकुर पातई, हथड़ा मुबारक फेराई, मुंहिंजे बेनूर अखियुनि खे नूर वारो करे। ओ मिठा जेके नमाज पढ़ंदा आहिनि, मस्जिद जा पंधड़ा कंदा आहिनि, मदीने वारो साईं उन्हनि सां राज़ी थींदो आहे, ख़ुशि थींदो आहे। जेकी मस्जिद सां दिलि लाईंदा आहिनि, मुस्तफ़ा करीम जा वली बणिजी वेंदा आहिनि। वली छाहे औलिया उल्लाह हुमुल्लज़ीन यतवल्लौनहु बित्ताअत व यतवल्लाहुम बिलकराम। वली उन्हें के सरबुआ जो अल्लाह जी इताअत ऐं बंदगी ऐं फर्मा बरदारी कंदो आहे, अल्लाह वरी उन्हें के करामत ऐं इज्जत अता फरमाईंदो आहे। वली बंदगी कंदो, अल्लाह उनके इज्जत ऐं करामत ॾींदो। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो त जेकी अल्लाह जी इबादत कंदा आहिनि, घणा नफ़िल पढ़ंदा आहिनि, अल्लाह इन्हनि खे पंहिंजे दोस्ती जो ताज पहिराए छॾींदो आहे। अन्नल औलिया हुमुल मुमिनूनल मुत्तकून। अल्लाह जा वली उहे आहिनि जेके ईमान वारा आहिनि, जेके तक़वा ऐं परहेज़गारी वारा आहिनि। अतक़र्रुब इलैहि सुब्हानहु बिल फराइज़ मिन इम्तिसालिल अवामिर वजतनाब ज़वाजिर। वली उन्हें के सरबो आहे अल्लाह जा हुक्म मञे, अल्लाह जे रोकियल ॻाल्हियुनि खां रुकजी वञे। पुट जेको अल्लाह जे क़ुरान, दीन, सुन्नत, शरीयत, मदीने वारे साईं जे ग़ुलामी वारी वाट वठे, इहो आहे वली। असांजे मातली शहर जे पासे में हाणे मरदूद मरी वियो आहे। कोली हो, कोली काफर मेघवाड़ हो, कोली नालो हुस न बूढ़ो, फीणो रखंदो हो। मिसाल के पेट में ज़ूर हुजे न, फीणो रखे त माण्हू चङो भलो। धागो पड़ी जे अचे तो पुट थींदो, उनखे पुट थी पवंदो। मिठा हुयो कोली, हुयो काफर, पर अजीब अजीब ॻाल्हियूं ॾेखारींदो हो। पोइ हितों कराची जा माण्हू बि बसूं भरे उन कोली वटि वेंदा हुया। पोइ छा कोली वली थी वियो जो? हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी चो रहमतुल्लाह अलैह, सुभान अल्लाह, जे 90 लख काफरन के कलमो पढ़ाए मुसलमान कयो। घणा 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 चो? 90 लख काफरन के कलमो पढ़ाए जे मुसलमान बनायो। जॾहिं अजमेर जे शहर में आयो न, अजमेर में हिकिड़ो अजे पाल नाले जोगी हूंदो हो, जोगी हिंदू काफर, हवा में उॾामंदो, हवा में खल्क उनजे पुठियों हूंदी। चवंदा बाबा हे पोतल माण्हू आहे, हवा में जीअं पखी उॾामंदा आहिनि, अजे पाल जोगी ईअं उॾामंदो हो अजमेर जे शहर में। पोइ जेॾीमहिल हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह अजमेर शरीफ में पहुता, माण्हुनि चयोसीं ते जोगी आहे, हिंदू आहे, हवा ते उॾामे थो पखियुनि वांगुर, खल्क खारे छॾी अथसि, माण्हू हुनजे पुठियां लॻी पिया आहिनि, माण्हुनि खे पंहिंजो मुरीद थो करे। साईं फरमायो त हाणे जॾहिं उॾामे त मूंखे ॿुधाइजो। जेॾीमहिल उहो वाणियो उॾामियो न अजेपाल जोगी, साईं जन मंजीअ ते वेठा पिया वुज़ू कनि। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती मंजीअ ते वुज़ू पिया कनि। हिकिड़े मुरीद चे ॿुधायो साईं हींअर जोगी उॾाणो आहे। साईं चाखड़ी पाईंदा, काठ जी जुती। पुट ही जुती पाईंदा आहियो न, चम जी या स्लीपर या प्लास्टिक जी, पर हूअ काठ जी जुती, चाखड़ी जंहिंखे सॾींदा। हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन काठ जी चाखड़ी पाईंदा। जेॾीमहिल मुरीद ॿुधायो साईं हे जोगी उॾाणो आहे हवा में, त साईं उहा जुती खणी उन जुतीअ खे चयो त जुती अॼु तूं बि का दीन जी ख़िदमत कर।
अज तू बका दीन जी खिदमत कर ये चई हिय उछलाई जुती के उछलाई थी या जुती हवा में उड़ामण लगी ओ जोगी जेको हो न जोगी हवा में उड़ाणो जोगी मथो खोलींदो टिकण जुती जो भई ठका थी अस टिकण में अचे कुटण शुरू कई जोगी हेडे भजे होडे भगे जुती उने के कुटी दी साईं ते अगे छिकींदी पई अचे जोगी हेडे घुत हणे जुती ओडो पादर लगेस वरी जोगी हेडे भजे जुती ओडो मोचड़ो लगेस फेराए सेराए साईं जन जिते मंजी ते वेठा न जुती आणे अगे लाथस जेड़े जोगी तू समझी दो त मां उडामी मानन के मुतासिर तो कया मानन के पंजो मुरीद तो कराई यो उडामण त असा फकीरन जी जुती हवा में उडामंदी आ ओने के जो कुटको जो न जुतिन जो ओडी मल पेरन ते किरी चई सही मां तोबा कई वरी न उडामंदस चई इए माफी न मिलंदई चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वो जोगी उने मल कलमो पड़ी मुसलमान थी वो मिठा ये हिंदू काफर पे अजीब अजीब शोभ दे बाजू ॾेखारींदा आहिनि इहा विलायत नाहे वली उहो आहे जेको अल्लाह जो फर्मा बरदार हुजे जेको मदीने वारे साईं जे सुन्नत शरीयत ऐं दीन जे रस्ते ते हलण वारो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका सुभान अल्लाह मुझा दोस्तों असां सोचींदा आहियूं वली उहो आहे जेको करामत ॾेखारे जेको अजीब अजीब ॻाल्हियूं ॾेखारे पर क़ुरान इन खे वली न सॼो आहे क़ुरान थो फरमाए इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु तव्हांजो वली अल्लाह आहे तव्हांजो वली उन जो रसूल आहे वल्लज़ीन आमनू ऐं तव्हांजा वली उहे आहिनि जेके ईमान जन आंदो आहे जेकी सच्चा मोमिन आहिनि इहे आहिनि वलीअ जी निशानी इहा आहे अल्लज़ीन युक़ीमून सलात मोमिन वलीउल्लाह उहे अथव जेके निमाज़ क़ाइम कंदा आहिनि व युतून ज़कात वहुम राकिऊन वली उहे आहिनि जेके ज़कात ॾींदा आहिनि वली उहे आहिनि जेके रुकू करण वारा आहिनि सजदन करण वारा आहिनि अल्लाह जे अॻियां झुकण वारा आहिनि वमन यतवल्लल्लाह व रसूलहु वल्लज़ीन आमनू फइन्न हिज़्बल्लाहि हुमुल गालिबून सुभान अल्लाह रब फरमाए थो त पोइ तव्हां पंहिंजो वली बणायो अल्लाह खे वली बणायो रसूलुल्लाह खे ऐं वली बणायो मोमिननि खे जेके तक़वा ऐं परहेज़गारी वारा निमाज़ ऐं क़ुरान वारा आहिनि उन्हनि खे वली बणायो इहे अल्लाह जी जमायत वारा आहिनि इन हिज़्बल्लाहि हुमुल गालिबून अल्लाह जी जमायत वारा सदाईं कामयाब हूंदा चो अल्लाह जी जमायत वारा रब जी जमायत वारा ये वली अल्लाह जी जमायत वारा हिते भी कामयाब हुते भी कामयाब सुभान अल्लाह मुझा दोस्तों तो उहे मानू जेके अल्लाह जा वली आहिनि उहे अल्लाह जे दर ते झुकण वारा रब जी फर्मा बरदारी करण वारा अॼुकल्ह वरी हिकिड़ो ॿियो मर्ज़ आहे के मानू में जिन्न थो अचे जिन्न के मर्द में के औरत में जिन्न थो अचे उल्टियूं सिधियूं ॻाल्हियूं थो करे पोइ माण्हू उन जे पुठियां लॻा विया आहिनि अबा ही बि पोतल आहे हिन में जिन्न थो अचे यादि रखो असां जिन्ननि ते ईमान न आंदो आहे असांजो ईमान क़ुरान ते आहे असांजो दीन मुस्तफ़ा जे मथां असांजो ईमान
कॾहिं कॾहिं जिन उल्टियूं सिधियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, पोइ धुको लॻी बि पवंदो आहे, सच कूड़ मिलाए ॻाल्हियूं कंदा आहिनि। इन्हनि जिन्ननि ते वेसा न कबो। भोपन तरियूं ॾिसण वारा कराची में वञी ॾिसो, आमिल जुनेद बंगाली वेठो आहे, साईं मुंहिंजा तोतो खयूं वेठा आहिनि, उहे वेठा ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाइनि। यादि रखो मुस्लमानो, इहे वली न आहिनि, इहे शोबदेबाज़ पैसे जा पुजारी आहिनि। वली उहो आहे जेको बगदाद वारे साईं ॿुधायो त वली छाके साईं फरमाइनि था, दरस्तुल इल्म हत्ता सिरतु कुतबा व निलतु साद मिन मौलल मवाली। मां इल्म पढ़ंदे पढ़ंदे, इल्म पढ़ाईंदे पढ़ाईंदे अल्लाह मूंखे कुतुब बणाए छॾियो। दीन जो इल्म, शरीयत जो इल्म, कुरान जो इल्म। बगदाद वारो साईं फरमाए थो, 40 साल मूं दीन जो इल्म पढ़ियो, शागिर्दनि खे पढ़ायो, अल्लाह मूंखे कुतुबियत जो ताज पहिराए छॾियो। पोइ उन्हनि वलियनि वटां करामतूं ज़ाहिर थियनि त पोइ इहा करामत अल्लाह जे तरफ़ां हूंदी आहे। इहा करामत मञणी आहे, इन करामत जो इनकार न कबो। बेदीन माण्हू, गुमराह माण्हू अजीब ॻाल्हि ॾेखारे, इनखे करामत न चइबो, इनखे इस्तदराज, शैतानी धोखेबाज़ी चइबो आहे। मिठा सिखो त वली चाहे ऐं शोबदेबाज़ चाहे, फ़र्क़ ॼाणो। वलीअ जी निशानी इहा आहे त उहो निमाज़ी हूंदो, ज़ाकिर हूंदो, उनजे ज़बान ते अल्लाह जे ज़िक्र जी तवार। ॻाल्हि सम्झो था मुंहिंजा दोस्तो? अॼुकल्ह खोड़ माण्हू वेठा आहिनि, आङिरुनि ते ॾिसी ॿुधाइनि था, तरियूं ॾिसी ॿुधाइनि था, बाबा तोखे 4 पुट थींदा, तोखे फलाण थींदो, कूड़ वेठा कुटनि। हिकिड़ो माण्हू अहिड़ियूं ख़बरूं पियो ॿुधाए, हीअं थींदो हूअं थींदो। हिकिड़ो माण्हू आयो, लाहे जूतो हुजे वॾो लांग बूट, अचे परतई मोचड़नि सां, ॾाढी कुट कढईं पादरनि जी। चई माण्हुनि खे ॿुधाईंदो तोखे 4 पुट थींदा, तोखे हीअं थींदो। इहा ख़बर कोन पई त हे ईंदो मूंखे बूट सां मोचड़ा हणंदो। इहा ख़बर छो न पई? ओ मिठा त इन्हनि माण्हुनि जे पुठियां न लॻंदा कयो। असां क़ुरान खे मञण वारा, असां मुस्तफ़ा जे दीन सुन्नत ऐं शरीयत खे मञण वारा। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। इमाम नसाई सुननुल कुबरा में रिवायत आंदी आ, मदीने वारे साईं जी दरबार लगी पई हुई। एक मानू अचे अर्ज कयो, मन औलिया उल्लाह या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह, असां के बुधायो त औलिया अल्लाह केर है, अल्लाह जा वली केर है। या रसूल अल्लाह संगे बुधायो वली केरा, वली जी निशानी केड़ी आ, वली के असां किए सुञाणो? के निरड़ ते त लिखल ना है त वली आ, किए सुञाणो? मदीने वारे साईं फरमायो, अल्लज़ीन इज़ा रुउ ज़ुकिरल्लाह। साईं फरमायो त वली उहो आ जंहिंखे ॾिसण सां अल्लाह याद अची वञे। वली जी निशानी आ, वलीअ जे चेहरे खे ॾिसंदो, उन जी कचहरी में ईंदो, उन जे मजलिस में वेंदो, तव्हांजी दिलि मां निकिरंदो अल्लाह अल्लाह। सभई चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। अल्लज़ीन इज़ा रुउ ज़ुकिरल्लाह, वली उहो आ जंहिंखे ॾिसण सां अल्लाह याद अची वेंदो आ। सुभान अल्लाह। ऐं ॿी रिवायत आ, इमाम अहमद पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी आ, इमाम बज़ार पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी आ। मदीने वारे साईं फरमायो, व इन अहबाबी व औलियाई अल्लज़ीन युज़करून बिज़िक्री व उज़कर बिज़िक्रिहिम।
हदीस कुदसी रब फरमाए तो वलीअ जी निशानी इहा अथव जो वलीअ खे यादि कंदो त मां रब तव्हांखे यादि अची वेंदुसि मूं रब खे यादि कंदो त मुंहिंजो वली तव्हांखे यादि अची वेंदो पुट अॼु ॾिसो न पीरनि जे पीर जो ज़िक्र था कयूं त अलाह यादि थो अचे आहे वरी अलाह जो ज़िक्र था कयूं त दस्तगीर यादि थो अचे अल्लाह जो ज़िक्र कयो त बगदाद वारो यादि थो अचे बगदाद वारे खे यादि कयो त अल्लाह यादि थो अचे इहा विलायत जी निशानी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अन्या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तो अल्लाह जो वली अल्लाह जो दोस्त वलकद कतबना फि ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादी सालिहून अल्लाह जो कुरान सूरतुल अंबिया आयत नंबर 105 रब तो फरमाए त असां ज़िक्र खां पोइ ज़बूर में लिखी छॾियो हुयो त हिन धरती जा मालिक मुंहिंजा बाना आहिनि जेके सालिह बाना आहिनि मुझी धरती जा वारिस हीअ धरती हुजे या जन्नत वारी धरती हुजे इन धरती जा वारिस इन धरती जा मालिक मुंहिंजा वली बाना आहिनि ज़मीन जा खज़ाना पंहिंजे वलियन खे ॾींदो आहियां आसमान जूं कुवतूं पंहिंजे वलियन खे ॾींदो आहियां जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो मां पंहिंजूं रहमतूं पंहिंजे वलियन जे हथ में ॾींदुसि मुंहिंजे बाननि ते विरहाईंदा पुट मूंखे ध्यानु कयो मां हदीस ॿुधायांव सुजाग वेठा आहियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त अल्लाह जूं कुल 99 रहमतूं आहिनि कुल घणियूं रहमतूं आहिनि 99 रहमतूं आहिनि मिशकातुल मसाबी में हदीस आहे रब फरमाए थो हुजूर फरमाइनि था त अल्लाह जूं कुल रहमतूं घणियूं आहिनि 100 उन मां सिर्फ़ हिकिड़ी रहमत धरती ते रब ला थी आहे हिकिड़ी रहमत सिर्फ़ हिकिड़ी रहमत रब ला नाज़िल कई आहे जंहिंजे करे ही जहान हले थो पियो जानवर फाड़ींदड़ जानवर पंहिंजे बच्चन सां मोहब्बत रखंदा आहिनि उन हिकिड़ी मोहब्बत जो रंग आहे मां पंहिंजे बच्चन सां मोहब्बत रखंदी आहे पीउ पंहिंजे औलाद खे शफ़क़त ऐं प्यार ॾींदो आहे इहो इन हिकिड़ी रहमत जो रंग आहे हिकिड़ी रहमत आहे जंहिंजे सदके ही सॼो जहान हले थो बाक़ी 99 रहमतूं अल्लाह ताला पाण वटि लिकाए रखियूं आहिनि जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त हीअ रहमत जेका हिते नाज़ुल कई अथसि इहा ऐं 99 रहमतूं जेके पाण वटि रब लिकाए रखियूं आहिनि इहे पूरियूं 100 रहमतूं गॾु करे अल्लाह पंहिंजे वलियन खे ॾींदो त मुंहिंजे बाननि में विरहायो पोइ क़यामत जे ॾियारे अल्लाह जूं रहमतूं अल्लाह जा वली विरहाईंदा अॼु माण्हू चवनि था अब्दुल्ला शाह गाज़ी वटि छा ॾिठो अथव अब्दुल्ला शाह साहबी वटि छा थो मिलेव पीरनि जे पीर दस्तगीर जी यारी मां छा तव्हांखे मिलियो आहे माण्हू चवनि था कलंदर वटि छा आहे भिटाई वटि छा आहे मिठा उन्हनि खे ॿुधाए त क़यामत जे ॾियारे ख़बर पवंदी जॾहिं 100 जो 100 रहमतूं अल्लाह पंहिंजे वलियनि जे हथ में ॾींदो ऐं पोइ जेॾी महिल वलीअ विरहाईंदा न त पोइ कंहिंखे ॾींदा जेके पंहिंजा हुबदार हूंदा सुभान अल्लाह दस्तगीर पंहिंजे मुरीदनि खे ॾींदो सुहिणो अब्दुल्ला शाह गाज़ी पंहिंजे दर ते अचण वारनि हाज़िरी भरण वारनि खे वंडे ॾींदो मुर्शिद पंहिंजे मुरीदनि खे रहमतूं वंडे ॾींदा ओ मिठा त अल्लाह वारनि जी मोहब्बत हिते बि नफ़ो ॾींदी हुते बि फ़ाइदो ॾींदी जेको सचो वली हुजे उन जी दामन वटि बि
चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, अल्लाह जा वली दुनिया में भी फैज़ ॾींदा आहिनि, कब्र में वञी आरामी थियनि त उतों भी फैज़ ॾींदा आहिनि। जॾहिं क़यामत जे ॾियारे वली उथंदा न, उते भी पंहिंजे मुरीदनि खे फ़ाइदो ॾींदा। मदीने वारे साईं फरमायो त हिकिड़ो वली कौम कबीले खे छॾाई जन्नत ॾे वठी वेंदो, हिकिड़ो वली 500 माण्हुनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो, हिकिड़ो वली सिर्फ़ 10 माण्हुनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो। साईं फरमायो त जेॾीमहिल मुंहिंजो यार वफ़ादार उस्मान गनी ईंदो त कबीले मुदर, जेको अरब जो कबीलो आहे, जेतिरा कबीले मुदर में माण्हू आहिनि ओतिरनि माण्हुनि खे उस्मान गनी छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो। ऐं हर वली पंहिंजे अमलनि आहर सिफारिश कंदो। जंहिं वलीअ वटि जेतिरी इबादत हूंदी, जेतिरो ज़िक्र इबादत, राति जो जागण, नफ़िल पढ़ण, जेतिरी हुन मेहनत ऐं कमाई कई हूंदी न, ओतिरा माण्हू क़यामत में छॾाए जन्नत ॾे वठी। सुभान अल्लाह। वो मिठा वो जेके चवनि था न त पीरनि जे पीर वटि छा थो मिले, इंशाअल्लाह उहे बि ॾिसंदा। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, दस्तगीर ईंदो, फरमाईंदो कहिड़ा आहिनि मुंहिंजा मुरीद मुंहिंजी यारी मल्हाइण वारा, सुभान अल्लाह, कहिड़ा आहिनि मुंहिंजे ॾिहाड़े खे मल्हाइण वारा। पोइ पीरनि जो पीर जेॾीमहिल सिफारिश कंदो त लखनि खे छॾाए पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो मिठा वो अल्लाह वारनि सां मोहब्बत रखो, खुदा जे दोस्तनि सां निस्बत ऐं ताल्लुक दिल जो रखो। मिठा रोकण वारा रोकींदा, झलण वारा झलींदा, वलियनि जा गिलाखोर दुश्मन हज़ारे थींदा, पर सुन्नी वलियनि जे दर खे न छॾियो आहे न छॾींदो। चओ असां वलियनि जो दर न छॾियो आहे न छॾींदासीं। मुंहिंजा दोस्तो अॼु बद मज़हब पैदा थिया आहिनि। जीअं चोर हूंदो आहे न, चोर लिकी चोरी कंदो आहे, धाड़ेल आमो सामो फुर कंदो आहे, ऐं लले चो वरी ख़बर न पवंदी त खीसे मां पैसा कढी वेंदो आहे। चोरियुनि जा बि रंग ढंग आहिनि न। इन तरह सां हिकिड़ा माल जा चोर, हिकिड़ा वरी अक़ीदे जा चोर। अक़ीदे जा चोर के चवनि था त वलियनि वटि कुझु न आहे, के हुजूर जे सहाबनि जा दुश्मन, के अबू बकर सिद्दीक़ जा दुश्मन, के हज़रत उमर सोहणे जा दुश्मन, के मौला अली शेर जली जा दुश्मन। हिकिड़े मुल्ले जी तकरीर मूं ॿुधी, चए पियो त खुलफाए राशिदीन 3 आहिनि, अली त ख़लीफ़ो राशिद आहे ई न। चओ अस्तग़फिरुल्लाह, चओ अस्तग़फिरुल्लाह। मौला अली शेर जली, अमीरुल मोमिनीन, खलीफतुल मुस्लिमीन, मोमिनन जो मौला। अहिड़ा बेशर्म पैदा थिया आहिनि, अहिड़ा बेहया पैदा थिया आहिनि, जेके चवंदा त मौला अली खलीफो राशिद न आहे। मिठा इहे के लले चा, के चोर, अक़ीदनि जे फुरण वारा। ए सुन्नी पंहिंजे अक़ीदे ते मज़बूत रहणो आहे। इंशाअल्लाह दुनिया हिक पासे थी वञे, असां पंहिंजे पीर दस्तगीर जो दर न छॾियो आहे न छॾींदासीं। छा था चओ? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। ओ वलियन जो शान वाला वधायो बहाबा, बुला जो अलाए छाते मगज़ थियो ख़राब हुआ। ओ वलियन जो शान वाला, वलिय सगोरा वारिस आहिनि, धरती उन्हनि हवाले। ज़बूर
कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले ओ वलियन जी मोहब्बत उल्फत समूरो सवाब आ मुला जो अलाए छाते मगज़ थियो खराब ओ खौफ न खतरो आहे उन्हनि के जनते रबुआ राज़ी रोंदे रातियूं सजदन में जन बिरह खटी आबाज़ी ओ पढ़ी ॾिस तूं यूनुस सूरत खुदा जो खिताब आ मुला जो अलाए छाते मगज़ थियो खराब सुभान अल्लाह लो रोकींदो पर सुन्नी पंहिंजे पीर जो दर न छॾींदो दस्तगीर जो दर न छॾींदो हिकिड़ा चवनि था त दस्तगीर जी यारी खाइण हराम आहे हिकिड़ा चवंदा मीलाद मल्हाइण हराम आहे माज़ल्ला अस्तगफिरुल्लाह ओ मिठा ये बद अकीदा बद मजहब रोकींदा रहंदा पर असां सुन्नी पंहिंजे अकीदे ते अटल रहंदासीं पंहिंजे मुर्शिद जी दामन न छॾींदासीं मदीने वारे साईं जे दर जी गुलामी न छॾींदासीं क़बूल आहे इहा ॻाल्हि कबूल है गल इंशाअल्लाह ओ मिठा ते अकीदे पंजे ते मजबूत पुख्ता सच्चा सुन्नी साबित कदम सुन्नी बनजी वञो खुदा जो कसम आ इन अकीदे ते जेको जिंदगी गुजारे तो इन जो मौत ईमान सा कलमे सा लाडाणो ऐं जने कब्र में दाखिल थींदो न त अल्लाह जे वलियन जी मोहब्बत मदीने वारे साईं जो इश्क उन जे ऊंदा ही कब्र के रोशन बनाए छॾींदो सुभान अल्लाह अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला असां सच्चा सुन्नी आहियूं अल्हम्दुलिल्लाह मौला अली जी विलायत के मञण वारा असां अबू बकर जी सदाकत के मञण वारा उमर जी अदालत के मञण वारा उस्मान गनी जी सखावत के मञण वारा फातिमत ज़हरा जे पाकीज़गी ऐं तहारत के मञण वारा सुभान अल्लाह अल्लाह करे चल इन अकीदे ते जियूं इन अकीदे वारो मौत नसीब थे जिंदगी मुस्तफा जे गुलामी में ऐं मौत मदीने वारे साईं जे इश्क में नसीब थे अल्लाह करीम जल शानु मुझो चवण तवां साजो बुधण पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए मदीने वारे साईं जे दर जी गुलामी में चल हयाती जा पसा पूरा करण जी तौफीक अता फरमाए वमा अलैना इल्लल बला हदीस पाक में आ त जेको पानी में बुडी मरी वने यो शहीद आ बाह में सड़ी मरे वो भी शहीद आ अज मु बुधो आ त फकीर जो भाइटियो पानी में किरी पियो अल्लाह उनके शहादत जो दर्जो दिनो आ अल्लाह ताला जल शानु शाल सा सबनी जे सिर जो बचन जो खैर फरमाइंदो ऐं दुआ घुरो त हे जेके बेड़ा बीठा आहिनि अल्लाह इन्हनि में बरकतूं विझे अल्लाह हिननि जे रिज़्क रोज़ी में बरकतूं विझे अल्लाह हिन दरिया के आबाद शाद रखे मच्छुनि सां भरपूर करे ही मारूअड़ा अल्लाह हिननि खे सदाई सुखियो रखे अल्लाह ताला हिननि खे ग़ैबी रिज़्क जा रस्ता खोले ॾे
अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, रेड़ी गोठ ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह हिन मिस्कीन मारूअड़न के शाद ऐं आबाद रखजा। या अल्लाह हिनन जे रिज़्क़ में रोज़ी हिनन में बरकतूं नाज़िल फरमा। हिनन जा बेड़ा शिकार सां मच्छन सां भरपूर करे मोटा। ए मुंहिंजा करीम रब पंहिंजे हबीब जे सदके बेरोज़गारन के रोज़गार दे, बेड़न वारन जे बेड़न के सलामत रखजा, उन्हनि जे रिज़्क़न में बरकतूं नाज़िल फरमाइजा। ए मुंहिंजा मौला जेके बे औलाद आहिनि उनके साले औलाद दे, जेकी तंग दस्त आहिनि उन जूं तंगियूं दूर फरमा, जेकी परेशान आहिनि उन जूं परेशानियूं दूर फरमा। करीम रब मदीने वारे साईं जे सदके हिन सारे ॻोठ जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। करीम रब फलस्तीन जे मुसलमानन जी मदद कर, गज़ा जे मुसलमानन जी गैबी मदद ऐं नुसरत फरमा। ए मुंहिंजा मौला मुसलमानन के सोभ दे, मुसलमानन के कामयाबी दे। ए मुंहिंजा मौला काफरन जा नापाक मंसूबा मिट्टीअ में मिला। मुंहिंजा मालिक करीम गज़ा जे मुसलमानन जी मदद फरमा। मुंहिंजा मौला हिन पूरे मजमे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा करीम रब जन ही जलसो सजायो आ, जन हिन जलसे में ख़र्च कयो, मेहनत कई, उन्हनि जे रिज़्क़ रोज़ीने में बरकतूं नाज़िल फरमा। हिन इको साउंड वारे जे रिज़्क़ में बरकतूं विझ। करीम रब जेकी हिन मजलिस में पंधड़ा करे आया, जन घरनि में वेही ॿुधो, तन सभिनी जे मथां पंहिंजूं रहमतूं, पंहिंजूं अताऊं, पंहिंजूं सखाऊं निसावर फरमा। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असांजे दिल जूं मुरादूं पूरियूं कर। असां सभिनी के मदीना तय्यबा जी हाज़री नसीब, सोने हबीब जे दर जी हाज़री नसीब फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। प्रोग्राम हले तो सब वही रहो। महबूब मुर्शिद करीम अग्या केर भी न अचे, तकलीफ केर भी न दे, रस्तो खाली कयो गया। अई नात छिंदी एक नात शरीफ ने का अब्दुल्ला कामिल दुआ खरी सबिंदा वरी भी घुरंदो। अल्लाह 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 अल्लाह। पीर दुनिया में ॿिया बि हज़ार मटुन दिलबर, साईं जो कोई, साईं जो कोई, साईं जो कोई सुनने का वध सोनो आए। अल्लाह मियां सुनने का वध सोनो आए, वरी करे बेहतर सिंगार। पीर दुनिया में ॿिया बि हज़ार मटुन दिलबर, साईं जो कोई, साईं जो कोई। अल्लाह या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवात अलैका। अहमदा ही अर्ज़ आहे, मन खणी मौला पूजाए। मुस्तफा मदीने घुराए, मुस्तफा मदीने घुराए। पैज पाए में रहाए, या नबी
तुई जो शान बेबयान तुई जो सहरुल्ला मकान तुई जो सहरुल्ला मकान तुई जो रब या मिज़बान तुई जो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका। काश महशर में मेरे आका की आमद हो और हम पढ़े रब की रहमत पे लाखों सलाम। मुझसे खिदमत के कुदसी कहे हाँ रज़ा, मुझसे खिदमत की कुदसी कहे हाँ रज़ा। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। या इलाही वास्ताई जुल्फ़े रसूल ये सलामे आजिज़ाना हो कुल सलात व सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। टोलियूं ठाहियो, 10 जूं टोलियूं ठाहियो, 8 जूं ठाहियो। अॻियां अचो। अमीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहि मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। या इलाहुल अमीन इस महफिल पाक को अपनी बारगाह में कबूल फरमा। या अल्लाह इस महफिल पाक का सवाब हुजूर गौसे पाक शेख अब्दुल कादिर जिलानी मोबी सुबहानी की बारगाह में कबूल फरमा। या इलाहुल अमीन हमारे आमीन पाड़ा जितने भी मरहूमीन हैं तमाम को इसका सवाब अता फरमा। या अल्लाह चौधरी अब्दुल रहमान और इनके तमाम साथियों पर अपना खास रहम करम फरमा। या अल्लाह जिन जिन अहबाब ने इस महफिल में हिस्सा मिलाया, काम किया, तावन किया, खिदमत की, इस जलसे में आया, अल्लाह सबको अजर अजीम अता फरमा। या इलाहुल अमीन सबकी रोजी रिज़्क़ में, कारोबार में खैर व बरकत अता फरमा। या इलाहुल अमीन जितने उलमाए किराम तशरीफ लाए सबका आना कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि सलातन व सलामन अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह बिरहमतिका या अरहमर राहिमीन। खाने की दुआ पढ़े। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु मअ इस्मिही शैउन फिल अर्दि वला फिस समा व हुवस समीउल अलीम। या वाजिदु या वासिअल मग़फ़िरा बिस्मिल्लाहि व अला बरकतिल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। माशाअल्लाह।